पर साईं थे तव्हांखे सलाम। साईं अॼु नवाज शरीफ़ शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि पाणी जे बारे में मीटिंग थी ऐं हेॾां वरी सिंध में नेब एक्टिव थी वई आहे। छा आयो सिंध जे वज़ीरनि खे इन्हनि खे इन पाणी जे बारे में ई थोरो करिणो आहे? छा आयो वज़ीर भले थोरा थियनि पर असां थोरा कोन थींदासीं। जी ठीकु साईं। ऐं साईं जी ॻाल्हि ते अचां थो। पहिरीं हीअ जेका ॻाल्हि थी पई त गुल प्लाज़ा हरी त हुन ते फाइनली यस जुडिशियल कमीशन अॼु सिंध गवर्नमेंट जेको आहे शजील मेमन ऐलान करे छॾियो त जुडिशियल कमीशन लाइ चीफ जस्टिस खे ख़त लिखियो वियो आहे। हाणे ज़ाहिर हाणे बाक़ी कम त चीफ जस्टिस साहिब जीअं मुनासिब कंहिंखे एक्टिंग सर्विंग जज लाइ रिक्वेस्ट कई वई आहे। ॾिसूं कंहिंखे अपॉइंट कनि था, पोइ इंक्वायरी हले थी। त उन बयान खां पोइ मूं अञा ताईं MQ में जमात इस्लामी जो को बयानु न ॾिठो आहे। इहा ई ॻाल्हि मूं गुज़ारिश कई पई त जंहिं ॾींहुं इहो ऐलान थी वेंदो पोइ MQ ऐं जमात इस्लामी वटि सियासत करण लाइ रहिजी छा वेंदो? आउं वरी उहा ई ॻाल्हि कयां थो। तव्हां 100 दफ़ा क्रिटिसाइज़ कयो गवर्नमेंट जी परफॉर्मेंस खे, एक्टिविटीज़ खे, लेकिन उन में तासुब जी बू न अचणु खपे। सो उहो ई थियो त उहो अॼु ऐलान थी वियो। हाणे MQ वारनि खे हाणे छा कनि, हाणे छा चवंदा? पाणी जे हवाले सां, केनाल्स जे हवाले हाज़िर इहा ख़बर सुबुह जो मूं अख़बार में पढ़ी ऐं उनखां पोइ इंतज़ारु थिए पियो त हू इजलास अञा शायदि थियो कोन्हे या थियण वारो आहे या माना हुनजी का ऑफिशियल पधिराई न आई आहे त हुन इजलास कॾहिं थींदो या मुलतवी थियण जी बि का इतला न आयो आहे। सिर्फ़ु ज़रिया इहो चवनि पिया त हुन इजलास में जेको इतफ़ाक़े राय पैदा करण लाइ कोशिशि थियणी हुई, जेको CCI जे इजलास में जॾहिं केनाल्स जे मनसूबे खे मुख़र कयो वियो त इहो इतफ़ाक़ थियो हो त केनाल जे मामले खे बि इतफ़ाक़ राय लाइ कयो वेंदो। त शायदि उन जी हिकिड़ी फॉलोअप मीटिंग हुजे। हाणे थींदी त ख़बर पवंदी, जेका ऑफिशियल सरकारी पधिराई अचे त पोइ ख़बर पवंदी त उहो थियो त हुन में छा थियो, सिंध जी नुमाइंदगी कंहिं कई ऐं हुते छा वज़ीर आज़म साहिबु मौक़ुफ़ रखियो आहे, डिस्कस छा थियो। लेकिन हिन मां सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि तय आहे संजनाणी साहिबु, उहो इहो आहे त जेका ॻाल्हि पहिरीं महसूसु थी रही त केनाल्स जी ख़्वाहिश वञे नथी। पोइ हाणे शायदि इहो चवनि त बाबा हीउ सिंध वारो न ठाहिणो अथव, न ठाहियो, बलूचिस्तान वारो कच्छी न ठाहिणो, न ठाहियो। हीअ जेके ॿ आहिनि जेके पंजाब लाइ ज़रूरी आहिनि उहो त असीं ठाहींदासीं, लेकिन ॻाल्हि 5 या 6 या 7 या 1 जी न आहे। ॻाल्हि इहा आहे त हिकु थोरो पाणी बि अगरि तव्हां सिस्टम मां खणो पिया त लोअर राइपेरियन जी मर्ज़ी खां सवाइ तव्हां नथा खणी सघो। लोअर राइपेरियन हिन केस में सिंध आहे ऐं बलूचिस्तान आहे। त बलूचिस्तान जी त ख़ैर बलूचिस्तान वारा मतिलबु ख़बर न आहे छाकाणि त सरफराज़ बुगटी साहिब जी सम्झ नथी अचे त हू पंहिंजी का लाइन वठंदा आहिनि, पीपल्स पार्टी जी लाइन वठंदा आहिनि या कंहिं ॿिए जी लाइन वठंदा आहिनि। उते मां अचां थो सरफराज़ बुगटी साहिब ते, लेकिन हिन पाणी वारे इशू ते सो पाण इंतज़ारु करे वठूं था, सही को पधिराई अचे, लेकिन ख़्वाहिश न थी वञे। ऐं हुन ख़्वाहिश इस्लामाबाद में मौजूदु आहे त इहे केनाल्स पंजाब खे ठाहे ॾिना वञनि ऐं उन लाइ हाणे कीअं सोढ़ो कंदा सिंध सरकार खे, पीपल्स पार्टी खे, हुन लाइ मुख़्तलिफ़ हरबा वसीला थी सघनि था। कल नायब जे तव्हां नायब जो ज़िक्र कयो, कल नायब जे चेयरमैन अची कराची में गुफ़्तगू जेका कई माना ख़ेस हुई। चई त जहिड़ी मतिलबु सोली सिंधी में इहो चई त जहिड़ी ख़राबु सूरत हाल कराची जे वापारियुनि सां आहे, शाबश आहे त वरी बि ॼमी कमु कनि पिया। माना सोली सिंधी में माना को ॿियो माण्हू हुजे त भॼी वञे अहिड़ा हालात ॾिसी। चेयरमैन नैब खे सिर्फ़ु कराची जे वापारियुनि जी इहा हालत नज़र आई, हिते जेको आम माण्हू आहे, ॿिया आहिनि, उन्हनि जी किथे बि सम्झ न आई। ऐं पोइ इहो चई त हीअ असीं जल्द का चङो कमु थींदो ऐं वापारी थोरी हिमत सां कमु वठनि। मूंखे ख़बर न आहे त चेयरमैन नैब जे डोमेन में अचे थी ॻाल्हि, ख़बर आहे इहे हुनजे दायरा इख़्तियार में इहे ॻाल्हियूं अचनि थियूं जेके साईं करे पियो। बहरहाल त हू ख़ुशख़बरियूं कीअं बि ॿुधाए, हुनखे त सिधो कमु करणु खपे त भई करप्शन थी आहे ऐं नैब जे अगरि दायराकार में अचे थी त करे वठे। हिन वापारियुनि खे चेयरमैन नैब छा थो करे सघे? कहिड़ी ख़ुशख़बरी ॿुधाइण जी ॻाल्हियूं करे पियो चेयरमैन नैब? अच्छा, सरफराज़ बुगटी साहिब लाइ लफ़्ज़ निकितो, अॼु तक़रीर कई सरफराज़ बुगटी साहिब, बाक़ाइदा किसो ॿुधाइनि पिया हिकिड़ो त सदर साहिब जेको आहे उहो कीअं दिलेर आहिनि, बलोच सरदार जे हिसाब सां जंग लॻी ऐं
बंकर में वञण लाइ चयो वियो। इहो त ज़रदारी साहब पाण जेको लाड़काणे में नवदेरो में तकरीर में चई ॻाल्हि पाण ॿुधाई, कोई हिननि खे सरफराज़ भुट्टी साहिब कन में त कोन ॿुधायूं, इहा नई ॻाल्हि त न आहे, इहा हुन महिल ज़रदारी साहब पाण ॿुधाई त मूं चयो मैं बंकर में नहीं जाऊंगा। साईं सिर्फ़ु चवणु चाहिनि पिया त हू बलोच आहिनि, त असीं बलोच जेके आहिनि वधीक बहादुर हूंदा आहियूं, ठीकु आहे। पर भुट्टी साहिब हीअ त चलो ठीकु आहे हिकिड़ी, पर हीअ जेको मूं थोरी देरि पहिरीं बि ॻाल्हि कई त कंहिंजी लाइन वठंदा आहिनि, छाकाणि त अॼु तकरीर में चऊं त नंढा यूनिट्स जेके आहिनि हुन सां बहितर कारकर्दगी थींदी, इहा पीपल्स पार्टी जी त लाइन न आहे। न आहे, बिल्कुलु बि न आहे। त पोइ सरफराज़ भुट्टी साहिब त पीपल्स पार्टी में आहिनि, त पोइ छा पार्टी लाइन खां हटी करे सरफराज़ भुट्टी गुफ़्तगू कनि पिया, हीअ नंढा यूनिट छा थींदो आहे? जी एग्ज़ैक्टली, इंतिज़ामी यूनिट ऐं नंढा यूनिट इहे छा आहे? या त उहा साॻी सोच आहे जेका MQM जी आहे। यस, त सरफराज़ भुट्टी साहिब पीपल्स पार्टी जी पॉलिसी खां हटी करे बयानु पियो ॾिए, त पोइ हीअ कंहिंजा चीफ मिनिस्टर थिया, पोइ पीपल्स पार्टी जा न आहिनि छा? ही भुट्टी साहिब अच्छा पोइ अजीबो ग़रीब क़िस्म जा मंतक ॾियणु त हीअ जेका करप्शन थिए पई, बैड गवर्नेंस थिए पई, हिन में भई रियासत त कंहिं चयो रियासत जो, लेकिन रियासत अल्टीमेटली केरु आहे? हीअ सॼा मुल्क जा माण्हू ऐं इदारा ऐं इदारनि में कमु कंदड़ माण्हू एट द एंड ऑफ द डे माण्हू आहिनि न, रियासत के इदारे जो नालो त न आहे, त चवणु छा पिया चाहिनि? ऐं पोइ पंहिंजा अच्छा अगरि मञो था त बैड गवर्नेंस आहे त पोइ सुधारणु अगरि तव्हांखे के सो ॻाल्हि आहे त पहिरीं त सुवाल इहो थियणु खपे न त छा तव्हां हिते आया आहियो, ही माण्हुनि जे बल ते आया आहियो, जी हाँ, हिन उहिदनि ते? ज़रा लेकिन ये अजीब ग़रीब गुफ्तगू आहे, भई भलो सुधारे वठो पंहिंजी बैड गवर्नेंस। एग्ज़ैक्टली, जिते किथे घणा मिसाल मिली सघनि था, पंजाब जो अॼु जो मिसाल खणी सघिजे थो, घणो कुझु थी सघे थो।